अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं अमां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, अॼु खां 5 ॾींहं अॻु मोरो में सान्हो थियो जंहिंमें 2 नौजवान जेके अॻु ज़ख़्मी थिया ऐं उन खां पोइ ज़ख़्मनि जा सूर न संदे उहे फौत थी विया। जंहिंखां पोइ जेका समूरी सूरत हाल रही, सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म वसीले ख़बरुनि तां अवां ताईं ज़रूरु उहे मामला पहुता हूंदा ऐं हीउ समूरो जेको मामिलो आहे इंतिहाई जेको अहम मामिलो इन करे बि आहे जो सिंध जी जेका पाणीअ ऐं ज़मीनुनि जे हवाले सां जेका हलंदड़ जदोजहद आहे गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां जारी आहे। पुरमुन उहा जदोजहद आहे, पर हीउ जेको वाक़ियो थियो जंहिंमें असां तशद्दुद जो रंग ॾिठोसीं ऐं इहो बि ॾिठोसीं त इंसानी जाननि जो ज़ियान थियो। असां ॾिठोसीं त जेके घरनि खे प्रॉपर्टीज़ खे बाहियूं ॾिनियूं वयूं, उनखां सवाइ असां ॾिठोसीं त हिन वाक़े कहिड़ा असर विधा आहिनि समूरी डिघी जदोजहद ते। उनखां सवाइ ॿिया जेके सवाल उथिया, हिकिड़ो त मुतालबो इहो बार बार साम्हूं ईंदो रहियो त अणधुरी जांच वक़्त जी तक़ाज़ा आहे ऐं तमामु वॾो मामिलो आहे, सेंसिटिव मामिलो आहे, त हिनजी अणधुरी जांच थियणु घुरिजे। हुन सां गॾोगॾु ॿिया बि मुख़्तलिफ़ सवाल पैदा थिया त एतिरे डिघे वक़्त खां जेका पुरमुन हिकिड़ी जदोजहद हले पई ज़मीनुनि या दरियाउनि खे वठी करे, उन में हीउ तशद्दुद जो रंग किथां आयो, हिन मामले जी ख़ुदि जांच थियणु घुरिजे। ऐं उनखां पोइ जेके ॿिया सवाल इहे बि उथिया त जहिड़े रीति सरकार हिन सॼे मामले खे हैंडल कयो जॾहिं हीउ वाक़ियो थियो, उन वाक़े दौरान ऐं उन वाक़े खां पोइ जेका सूरत हाल रही काल्ह ताईं जहिड़े रीति असां ॾिठोसीं त एहतजाज, धरना ऐं काल्ह हड़ताल बि हुई। ऐं उनखां पोइ सरकार जी जेका हैंडलिंग हुई उन मथां तमामु घणा सवाल उथिया। अॼु सिंध सरकार हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उनखां अॻु अव्हांखे यादि हूंदो त सिंध असेंबलीअ हिकु ठहरा मंज़ूर कयो हो घरू वज़ीर जे घर खे बाहि ॾियण ख़िलाफ़ ऐं जेतोणीकि घरू वज़ीर ख़ुदि इहा ॻाल्हि कई हुई, बयानु ॾिनो हो त कालदम तंज़ीम हिन में इन्वॉल्व आहे। अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उन में बि साॻियो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो, पर उन बावजूदि असां ॾिठोसीं त GDA जा जेके 2 अॻवान आहिनि उन्हनि खे पिणु केसनि में 2 केस जेके नामज़द थिया उन में GDA अॻवाननि जा नाला बि शामिल हुआ। त उनजी अञा ताईं का जेका वज़ाहत आहे उहा सिंध सरकार तरफ़ां नाहे साम्हूं आई। ऐं अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उन में सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण साहब इहा ॻाल्हि कई आहे त शफ़ी बुरफ़त जेको ग्रुप आहे गुज़िरियल डिघे वक़्त खां सिंध अंदरि मुख़्तलिफ़ अहम हंधनि ते हमलनि में मुलविस रहियो आहे। हीउ मोरो वाक़े पुठियां बि उहो ई ग्रुप आहे ऐं उनखां सवाइ संदनि इहो बि चवणु आहे त जेके माण्हू इन मोरो वाक़े में इस्तेमालु थिया आहिनि असांखे उन्हनि सां हमदर्दी आहे। जेके 2 ॼणा नाज़रीन जेके हिन वाक़े जे नतीजे में जिन जूं जानियूं ज़ाया थियूं आहिनि उन हवाले सां सिंध सरकार जो इहो मौक़िफ़ आहे त उहे 2 ॼणा जेके शरपसंद विगुड़नि जेके फायरिंग कई आहे उन नतीजे में मारिया विया आहिनि। गॾोगॾु 8 पुलिस एहलकार ज़ख़्मी बि थिया आहिनि। इहो बि ॿुधायो पियो वञे त घरू वज़ीर जे घर खे बाहि ॾिनी वई, उन में बि शरपसंद मुलविस हुआ। ऐं ॼाणायो पियो वञे त हीउ जेको समूरो मामिलो थियो सिंध ज़ाहिर आहे मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं डिघे वक़्त खां हलनि थियूं। हे हिकु त हुनजी कड़ी आहे, ॿियो असां अलर्ट बि आहियूं। हिन हवाले सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बि नाज़रीन कई वई आहे त हिकिड़ो कूड़ो बयानियो सोशल मीडिया ज़रिए ठाहियो वियो त सिंध सरकार लाश न पई ॾिए। अवां बि ज़रूरु ॾिठो हूंदो त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां हीउ मामिलो मुसलसल हलंदड़ हो ऐं जेको ज़ाहिर आहे कंहिं बि धुर जो अख़लाक़ी मज़हबी ही हक़ बि हुजे थो, सियासी हक़ हुजे थो। ऐं उते हर सियानियावंद पंहिंजी गणतीअ जो इज़हार बि कयो जंहिं ते सिंध सरकार इहो ॼाणाए थी त हीउ विदाउट फैक्ट्स इहा ॻाल्हि थी आहे ऐं डिसइंफॉर्मेशन सिंध सरकार उनखे करार ॾिए पई त हीउ जेको समूरो मामिलो असां ख़िलाफ़ कूड़ो बयानियो आहे। नाज़रीन, उन ते ई वधीक गुफ़्तगू कबी अॼु के प्रोग्राम में असां सां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारो पां सां कराईंदसि, मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन सीनियर पाणी माहिर आहिनि, तज़िया निगार आहिनि नसीर मेमून साहब, वीडियो लिंक ज़रिए जो के प्रोग्राम जो हिसो आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सेनेटर आहिनि ऐं सीनियर कानूनदान आहिनि ज़मीर घुमरो साहब, मूंसां गॾु जो के प्रोग्राम में शरीक आहिनि, जावेद काज़ी साहब आहिनि, तज़िया निगार आहिनि, कानूनी माहिर आहिनि, उहे बि कुझु देरि में प्रोग्राम में जॉइन कंदा। ऐं डॉक्टर सफदर अब्बासी साहब खे बि असां चयो आहे उहे पिणु असांखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कंदा कुझु देरि खां पोइ। अवां ॿिन्ही खे भलीकार, अवां ॿिन्ही जी महिरबानी ऐं गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। नसीर साहब अवां जी इजाज़त सां ज़मीर घुमरो साहब, ही मौक़िफ़ ॾियण में देरि न थी वई सिंध गवर्नमेंट खे। असीं ॾिठोसीं गुज़िरियल 5-6 ॾींहंनि खां सिंध ॿरे पई ऐं हर माण्हू हर सान्यावंद गणतीअ जो इज़हार करे पियो इन वाक़े ते। ऐं जेको हीउ लाश न ॾियण वारो मामिलो हो इन ते बि ॾिसूं पिया त मुसलसल 2 ॾींहंनि खां हर माण्हू पंहिंजी राय जो एहतजाज बि इज़हार बि करे थो, एहतजाज बि थियनि पिया। एतिरी देरि छो थी सिंध सरकार खे समूरा मामला सहेड़े हिकु प्रेस कॉन्फ्रेंस जे रूप ॾियण में? मुंहिंजे ख़्याल में इहो जेको वाक़ियो थियो मोरे वारो जंहिंमें 2 जानियूं ज़ाया थियूं तमामु अफ़सोसनाक आहे। पहिरियों त ऐं उन तमामु अफ़सोसनाक आहे जिते बि लॉस ऑफ लाइव्स ते ज़ाहिर आहे ऐं वायलेंस ते लॉस ऑफ लाइव्स किथे बि जेको आहे सो उनखे
पंहिंजो कंडेम करे सघे थो या उनजी उन लॉस ऑफ लाइफ ते पंहिंजो अनफॉर्चुनेट आहे, छो त लॉस ऑफ लाइफ खे केरु जेको आहे जस्टिफाई न कंदो। पर क्वेश्चन इहो आहे त ख़ुशि असलोबीअ सां सिंध एॾी वॾी पुरअमन जदोजहद हलाई पाणी जे मामले ते, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जलसा थिया, अपोजिशन जा जलसा थिया, वकीलनि जो धरणो थियो, उनमें हिकिड़ो पथर न लॻो ऐं पीसफुली कैनाल बि वापसि थी विया ऐं जेको डिबेट हले पियो जेको आहे कॉर्पोरेट फार्मिंग ते उहो बि बाद में हले पियो। हाणे उहो मामिलो जेको आहे सो अटकियो पियो हो। उनखां पोइ कंहिं रिप्रेज़ेंटेटिव फोरम का बि काल कोन्हे ॾी, को बि रिप्रेज़ेंटेटिव जेको फोरम हुजे पार्टी जो हुजे या वकीलनि जो हुजे, कंहिं बि काल न ॾिनी। ऐं ओचो तव्हां ॾिठो त जेको आहे सो मोरे में एहतियात थियो, उन में टैंकर सड़िया, होम मिनिस्टर जे घर खे साड़ियो वियो, DSP ज़ख़्मी थियो, सिपाही ज़ख़्मी थिया ऐं ॿ जेको आहे सो मासूम जानियूं जेको आहे सो ज़ाया थी वियूं। त मुंहिंजे ख़्याल में इहा हिते वायोलेंस जेको अचे थो उहो वायोलेंस केरु थो करे जेको सिंध जे मफ़ाद में न आहे, छो त सिंध में सियासत जेका हले थी ठीकु आहे, इख़्तिलाफ़ पंहिंजे जाइ ते, पर हर पॉलिटिकल पार्टी पंहिंजो मौक़िफ़ रखे थी, हर पॉलिटिकल पार्टी पंहिंजी जदोजहद करे थी। हालांकि पोलराइज़ेशन काफ़ी थी वई आहे, जंहिं सोशल जेको आहे सो मीडिया क्लब्स में जेको आहे सो पार्टी लीडरशिप खे या ॿियनि खे गारियूं ॾिनियूं वञनि थियूं, गवर्नमेंट खे वज़ीरनि खे, इहो अफ़सोसनाक पहलू आहे। ऐं उते जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो बाय वर्ड या एक्शन जेको आहे सो टेररिज़म जेका बि हुजे या वायोलेंस जेको बि हुजे उनखे कंडेम करणु घुरिजे। हीउ जेको वाक़ियो आहे इहो तमामु अफ़सोसनाक आहे, छो त इन सां पहिरियों दफ़ो सिंध जे मूवमेंट में जेका पीसफुल रही आहे उन में वायोलेंस जो एलिमेंट आयो आहे ऐं उन सां सिंध जे पुरअमन जेका जदोजहद आहे उहा ऑन द पार्ट ऑफ गवर्नमेंट हुजे, गवर्नमेंट जा जलसा हुजनि, ऑन द पार्ट ऑफ अपोजिशन हुजे, उनखे वॾो नुक़सानु पहुतो ऐं सिंध जे काज़ खे नुक़सानु पहुतो आहे, छो त सिंध डिवाइड थी वई आहे काफ़ी जेको आहे सो ओपिनियन में। सिंध खे कंहिं बि नमूने सां जेको आहे सो डिवाइड थियणु ॾाढो जेको आहे सो डिफिकल्ट मरहलो आहे, त उनखे डिवाइड न ठीकु आहे, इख़्तिलाफ़ आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ जा, पर हीउ जेको लाशनि जे हवाले सां कयो वञे त गवर्नमेंट जो इहो वर्शन आहे त असां कंटिन्यूअसली जेको आहे सो मालिकनि खे चवंदा रहियासीं तव्हां लाश वठो, पर हुननि जूं कंडीशन्स हुयूं त जेको आहे सो असां लाश हिननि कंडीशन ते वठंदासीं। उनखां पोइ जेको आहे सो कोई मामिलो कोर्ट में हले वियो ऐं कोर्ट ऑर्डर कयो त जेको आहे सो लाश मालिकनि खे ॾिना वञनि ऐं जेकॾहिं उहे नथा वञनि ऐं बॉडीज़ खे डीकम्पोज़ करण जो ख़तरो आहे त पोइ जेको आहे सो उहे पीसफुली उन्हनि जे मौजूदगी में दफ़नाया वञनि। गवर्नमेंट जो इहो मौक़िफ़ आहे त मालिक जेको आहे सो लाश न पिया वठनि या जेको आहे सो उन्हनि खे के पॉलिटिकल पार्टीज़ या के एलिमेंट भड़काइनि था त तव्हां जेको आहे सो इनखे न वठो। गवर्नमेंट जो इहो वर्शन आहे। बाक़ी गवर्नमेंट जेको आहे सो अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस में लॉस ऑफ लाइफ ते जेको आहे सो पाण उनखे चयो आहे त इहो तमामु अफ़सोसनाक आहे त जेको लॉस ऑफ लाइफ थियो आहे। त मुंहिंजे ख़्याल में हिन वाक़े मां सिंध खे पूरे खे सबक़ खणणु घुरिजे त वायोलेंस जे तरफ़ जेको वधणु आहे इहो तमामु ख़तरनाक आहे, छो त होम मिनिस्टर जे घर ते अटैक थियो, उनखां पोइ जेको आहे सो DSP बि ज़ख़्मी थियो, 2 जानियूं वयूं, टैंकर सड़िया, हाईवे बंदि थियो। मुंहिंजे ख़्याल में इहो सिंध जे मफ़ाद में न आहे, सिंध जे कितनि मफ़ाद में न आहे ऐं इन खे जेको आहे सो गवर्नमेंट चए थी त असीं रेस्टिंग थ्रो कई, इन जे करे जेको आहे सो इन प्रोसेस में देरि थी, पर जेको आहे सो इन प्रोसेस खे अञा बि जेको आहे सो ख़ुशि असलोबीअ सां जेको आहे सो इहो परफॉर्म करे सघिजे पियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हींअर असां वटि जेको आहे सो वायोलेंस जी का बि गुंजाइश कोन्हे का, वायोलेंस खे पोइ ॾिसणी घुरिजे। सिंध पुरअमन रही आहे ऐं सिंध पुरअमन जदोजहद जे करे ई पंहिंजी जेको आहे सो हासिलात कई आहे ऐं इन में मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी खे इहो किरदारु ॾियणु घुरिजे त जेको वर्ड जे ज़रिए वायलेंस आहे सोशल मीडिया ते या जेको आहे सो वायलेंस जो एक्शन जे ज़रिए आहे जेको रोड ते उहो सिंध खे बर्दाश्त न करणु। ठीकु, त ज़मीर घुमरो साहब पाण जे चयो त वायलेंस जो एलिमेंट किथां आयो इन पुरअमन जदोजहद खे वठी करे, छाकाणि त तमामु घणो ज़ाहिर सिंध कॉज़ खे बि नुक़सानु पहुचे पियो। पाणी वारो जेको असांजो केस आहे उन ते बि हुनजा असर पवंदा ऐं पवनि पिया, त उन सिलसिले में छा थियणु घुरिजे। सिंध जे सान्या वंदनि बार बार हिकु ॻाल्हि पे कई त हिकु अणधुरी हिकु साखाइते माण्हुनि ते ॿधल का इंक्वायरी कमीशन जो हिन हवाले सां सिंध खे हुनजी जोड़जक करणु घुरिजे। अव्हां सम्झो पिया त हिन इंतिहाई अहम हसास मामले ते का हिन नोयत जी का इंक्वायरी हुजणु वेहणु घुरिजे आहे या सिंध जी जेका ही अॼु कोई प्रेस कॉन्फ्रेंस हिन खां पोइ सम्झे त सिंध सरकार पंहिंजो कमु करे छॾियो इन हद ताईं। हिन में इहो बि न ॿुधायो वियो त केतिरियूं गिरफ़्तारियूं थियूं, छा थियो। इहा ॻाल्हि ज़रूरु थी वई त असांखे अॻु इतला हो, तॾहिं ई पुलिस उते मौजूद हुई, तॾहिं पुलिस टैकल कयो, पर जहिड़ी रीति पुलिस हैंडल कयो, जहिड़े उनखां पोइ जेके मामला थिया उनजी ज़िम्मेवारी सिंध सरकार छो न पई खणे ऐं हाणे अॻियां छा थियणु घुरिजे? हा, मुंहिंजे ख़्याल में त इंक्वायरी त शायदि गवर्नमेंट इंस्टीट्यूट कई हूंदी, छो त उन्हनि SP खे बि हटाए छॾियो आहे ऐं DSP ऐं SHO खे बि शायदि हटाए छॾियो आहे ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में इंक्वायरी कंदा हूंदा त उन में कहिड़ा एलिमेंट आहिनि या कहिड़ा फैक्टर्स आहिनि जो हिते वायलेंस थियो ऐं ओचितो थियो। ॾिसो त
कंहिं बि रिप्रेज़ेंटेटिव फोरम जो या पार्टीज़ जो, ऐं पार्टीज़ जदोजहद कंदियूं रहंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते जेको आहे सो नेशनलिस्ट पार्टीज़ जेके बि आहिनि, अवामी तहरीक आहे, ॿियूं आहिनि कॉम्प्रेस पार्टीज़, उहे उन्हनि जो पीसफुल रहियो आहे जेको प्रोटेस्ट, ऐं उन्हनि में एलिमेंट न आयो आहे। अचानक जेको मोरे में जेको वायलेंस थियो आहे त उन में एलिमेंट इहो वायलेंस जो ओचो कीअं थो अची वञे, जॾहिं त कंहिं बि रिप्रेज़ेंटेटिव फोरम जेको आहे सो का बि ॻाल्हि कोन्हे हुई, ऐं डिबेट हले पियो अञा कार्पेट फार्मिंग ते, छो त कैनालनि जो इशू जॾहिं ख़तमु थी वियो, कार्पेट फार्मिंग आहे ई पाणीअ सां, त उहो डिज़र्ट में जेके ज़मीनूं आहिनि जेको आहे उहे आबाद कंदा, जॾहिं पाणी न आहे, कैनाल ख़तमु थी आहे, त उन मुंहिंजे ख़्याल में उहो पाण ख़ुदि जेको आहे उन ते क्वेश्चन मार्क थी वियो आहे कार्पेट फार्मिंग ते। त ही जेको सॾु ॾिनो उहो कहिड़े रिप्रेज़ेंटेटिव फॉर्म ॾिनो, छो त अञा जेको आहे सो ॻाल्हियूं हलनि थियूं या डिबेट हले थो सोसाइटीअ में, इहो अञा मेच्योर कोन थियो। त ही जेको वायलेंस आहे इहो माना ओचितो ओचितो कीअं थियो, माना इन में कहिड़ा एलिमेंट हुया, त गवर्नमेंट जो इहो चवणु आहे त उन में के अहिड़ा एलिमेंट आहिनि जेके सिंध में जेको आहे सो वायलेंस कंदा रहिया आहिनि, या जेको आहे सो करणु चाहिनि था, या जेका सिंध जी पुरअमन जदोजहद आहे उनखे पोइ धिकनि था चाहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इन सॼे एलिमेंट खे या ॿिया जेके एलिमेंट आहिनि उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट खे इंक्वायर करणु घुरिजे, बिल्कुलु इंक्वायर करणु घुरिजे, ऐं जेके सान्या मंज़ूरियूं आहिनि बिल्कुलु जेको आहे सो उहे न्यूट्रल थी पंहिंजो ओपिनियन ॾियनि, ऐं उहे पंहिंजो हुन सोसाइटी ते असरअंदाज़ थियनि थियूं, ऐं सोसाइटी खे इहो चवनि त बाबा जेको इहो वायलेंस बाय वर्ड थिए थो सोशल मीडिया ते, सभिनी खे गारियूं मिलनि थियूं, हिकिड़ी डर्टी क्लब वेठी आहे, उहा ॾिसो अमर सिंधू जे हवाले सां ॾिसो केॾी जेको आहे बहादुर औरत आहे, उनखे हिरायत कयो अथऊं, बिल्कुलु उनजे ख़िलाफ़ु एॾी प्रोपेगेंडा हलाई अथऊं, अरसाना मलाह जे ख़िलाफ़ु या जेको ॿियूं औरतूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु डेली जेको आहे सो गारियूं, ऐं इहो कहिड़ी जेको आहे सो सोसाइटी बर्दाश्त कंदी। त तव्हां जेको आहे सो पोइ फेसबुक ते केवल ऐं सोशल मीडिया ते वञण लाइ तयारु न आहे। हाणे उते जीअं अॻे एस्टेब्लिशमेंट ते इल्ज़ाम लॻंदो त उहा सर्टिफिकेट थी वराए जेको आहे सो मुबे वतनी जा, सर्टिफिकेट था वराया वञनि फेसबुक ते, त फलाणो हीअं आहे फलाणो हीअं आहे। इहो तव्हांखे कंहिं अख़्तियार ॾिनो आहे, इहो कंहिं हिननि खे अख़्तियार ॾिनो आहे त इहो माण्हुनि खे सर्टिफिकेट ॾियनि, जेको अॻे एस्टेब्लिशमेंट ते पंहिंजो इल्ज़ाम लॻंदो, साॻियो ई कमु हिते जो थिए जेको आहे सोशल मीडिया ते। तव्हांजो कहिड़ो रिप्रेज़ेंटेटिव कैरेक्टर आहे, तव्हां यूएन काउंसिल बि कोन था कटो। ठीकु ज़मीर साहब, पैनल में अॻिते वधण खां अॻु जीअं मां बि ॻाल्हि कई त पोलराइज़ेशन तमामु घणी वधे पई ऐं इन सिलसिले में ज़ाहिर आहे सभिनी स्टेक होल्डर्स हो जेके सोसाइटी में अहम आहिनि उन्हनि थंभनि जो किरदारु हुजे थो, पर ज़ाहिर आहे गवर्नमेंट ॾांहुं माण्हू ॾिसे थो त हू कहिड़े तरीक़े सां पंहिंजी पॉलिसीज़ खे आणनि था। हिकु ॿियो बि सुवालु, बाक़ी पोइ पैनल खे अॻिते असीं गुफ़्तगू खे वधाईंदासीं, ॿियनि गेस्ट ॾांहुं बि हलबो, त जेका ॻाल्हि अॼु सिंध गवर्नमेंट कई मोरो वाक़े खे वठी करे शफ़ी बुरफ़त ग्रुप जो नालो साम्हूं आयो ऐं अॻु बि इहा ॻाल्हि थी, पर असीं ॾिठोसीं त GDA जा जेके 2 केसिस जेके थिया आहिनि उन में GDA अॻुवाणनि खे बि नामज़द कयो वियो आहे। अॼोकी जेका प्रेस कॉन्फ्रेंस जेतोणीकि हुन में ॿिया एविडेंस ॾेखारिया विया, पर उन हवाले सां GDA अॻुवाणनि खे नामज़द करण जे वास्ते का ॻाल्हि न थी, त ईंदड़ ॾींहंनि में छा उन हवाले सां के सिंध गवर्नमेंट उन्हनि खे नामज़द कयो आहे त के एविडेंस आहिनि उहे एविडेंस बि पब्लिक कया वेंदा? जेको आहे सो मां सम्झां थो त सिंध में वॾी पोलराइज़ेशन आहे, ऐं उन हवाले सां जेको आहे सो जेको सिंध गवर्नमेंट जो जेको मौक़िफ़ अचे पियो त असांखे एविडेंसिस आहिनि, त उन में जेको आहे सो कहिड़ा कहिड़ा माण्हू मुंहिंजो ज़ाहिर आहे उहो त SIT दाख़िल थी आहे, ऐं अॻिते हली जेको आहे ज़ाहिर आहे इंक्वायरी ॿियूं शयूं जेको आहे। पर ही ॾोहो कंहिंजो, पाण लीगल फ्रेटर्निटी जा माण्हू आयो, ॾोहो कंहिंजो FIR कंहिंजे मथां, इन जी जस्टिफिकेशन अञा ताईं सिंध सरकार न पई ॾेई सघे। मुंहिंजे ख़्याल में उहो सिंध सरकार जस्टिफिकेशन ॾींदी ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस करे कुझु शयूं जेको आहे वाज़े कयूं आहिनि, अञा बि वाज़े ईंदियूं, पर मुंहिंजे ख़्याल में त जेका बि शइ आहे उहा बिल्कुलु वाज़े थियणु घुरिजे, ऐं जेके बि सेनल एलिमेंट्स आहिनि उन्हनि जो किरदारु इहो हूंदो त कंहिंखे बि जेको आहे सो पॉलिटिकली तबाही न करणु घुरिजे, पर जेको इन्वॉल्व आहे इन में, छो त वाक़ियो तमामु वॾो आहे न। ॾिसो होम मिनिस्टर जे घर ते अटैक थियो, टैंकर सड़िया, माण्हू हुआ ऐं इनोसेंट लाइव्स वयूं, पुलिस वारा ज़ख़्मी थिया, हे त माना हिकिड़ी कारनेज थी वई न। त इन जा जेके सभई पासा आहिनि बिल्कुलु जेको आहे सो उन जा सभई पासा आहिनि, उन्हनि ते जेको आहे बिल्कुलु सोसाइटी खे जेको आहे अॻिते वधणु घुरिजे, गवर्नमेंट खे बि जेको आहे अॻिते वधणु घुरिजे, त जीअं अॻिते हली जेको आहे सो अहिड़ा वाक़िया न थियनि ऐं सोसाइटीअ में जेका बिरादरहुड जो माहौल आहे वरी तनक़ीद थिए, गवर्नमेंट जी तनक़ीद थींदी आहे, उन सां को फ़र्क़ु कोन थो पए, बिल्कुलु थिए। ठीक ज़मीर साहब, मूंसां गॾु नसीम मेमण साहब भी आहिनि, सफदर अब्बासी साहब भी आहिनि, अवां ज़रूर लाइन ते रहिजो। नसीम मेमण साहब, अवां छा चवंदो समूरी सूरतहाल ते, मोरो वाक़ियो उन खां पोइ जी जेका हैंडलिंग रही सरकार जी, उन ते उथंदड़ सवाल ऐं अॼु सरकार जी प्रेस कॉन्फ्रेंस हुकूमती वाक़िफ़ कीअं ॾिसो पिया अवां खे? जी महिरबानी अवां जी, ताणे इंतहाई दर्दनाक सानेवा ॿिनि नौजवाननि जूं पॉलिटिकल वर्करनि जूं जानियूं वयूं आहिनि। मां सां थो चयां त साने में इंसान जी जान वञे उहो हिकु बदतरीन साने हूंदो आहे।
हाणे केतिरा ई पासा आहिनि जिन ते वेही ॻाल्हाइजे, कुझु पासनि ते टाइम घटि आहे, कुझु शयूं मां हिते हाईलाइट करणु थो घुरां। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे, मूं पहिरें बि इहा ॻाल्हि लिखी त जंहिं ॾींहुं वाक़ियो थियो उन ॾींहुं सिंध गवर्नमेंट जे करकुल खां कमु वठी हा त हिकिड़ी जुडिशियल कमीशन अनाउंस करे छॾे हा, छो त इन में केतिरा ई सुवाल आहिनि। एहतिजाज जो सॼो ठीकु हो या न हो इहो हिकिड़ो बहस आहे, उहा सभु ॾींदड़ धुर तकरारी आहे या ठीकु आहे या ग़लति आहे, इहो ॿियो बहस आहे। पर सुवाल इहे आहिनि त आख़िर इहो एहतिजाज जॾहिं थियो पिए त फायर आर्म कीअं आयो, गोली हलाई कंहिं आहे? मुंहिंजे लाइ इहो वॾो क्वेश्चन आहे। पुलिस वारा बि ज़ख़्मी थिया आहिनि, पर इहा ख़बर न आहे त उनखे फायर आर्म सां ज़ख़्मी थिया आहिनि, को लठ डंडे सां थिया आहिनि, छो त हीअ त जेके बबरकर्म आहिनि उन्हनि खे त सिधी सी ॻाल्हि आहे गोलियूं लॻियूं। उन्हनि जो अञा ताईं पोस्टमार्टम जी रिपोर्ट एटलीस्ट मूं न ॾिठी आहे, थी सघे थो साम्हूं आई हुजे त ख़बर त पए त गोलियूं हलायूं कया आहिनि उते। एहतिजाज त ठीकु आहे, सही आहे ग़लति असां डिबेट करे सघूं था। ऐं कैनालनि जो मामिलो बाय एंड लार्ज सेटल थियल हो, ऐं हींअर असांखे हुनजे ॿियनि इशूज़ ते गॾियल का जिदोजहद नेशनल ग्रुप पार्टीज़ खे करणु घुरिजे। पर जंहिंजे बि सॾ ते इहो सॾु हो एहतिजाज जो, हुन में गोलीअ जो एलिमेंट किथां आयो, इहो वॾो क्वेश्चन मार्क। ऐं ज़ाहिर उते के कैमरा को भला घणो कुझु हूंदो, वीडियोज़ हूंदो, कई तरीक़ा आहिनि त ना इहो स्टेब्लिश थी सघे त आख़िर फायर आर्म कंहिं वटि आहे। इहो त उहे वीडियोज़ बि आहिनि जंहिंमें प्राइवेट गनमैन हथियार पिया था हलाइनि, उन्हनि ते भला हींअर ताईं कहिड़ो एक्शन थियो आहे? उन्हनि जो जेके मारिजी विया आहिनि तिनि जा त सॼो ॻोठ बदिजी वियो आहे। पर जेके ॿिया फायर आर्म खणी ऐलानिया हथियार पिया हलाइनि, उन्हनि कहिड़े कानून तहत हथियार इस्तेमालु पिया कया, या खणी बि कया त कहिड़े कानून तहत खणी आया? उन्हनि मां घणा गिरफ़्तार थिया आहिनि, हुकूमत ॿुधाए भला। बाहि ॼाण वारो वाक़ियो टैंकरनि जो, ऐं हू इंतिहाई अलमनाक आहे। ऐं असांखे पहिरें डपु हुयो बबरलो वाक़े खां पोइ, मूं ॿ भेरा इहा रिकॉर्ड ते मूं चयो त हाणे इन जो हिसाब किताब थींदो सिंध खां, छो त पुरमन जिदोजहद सिंध जी वॾे में वॾी ताक़त रही आहे, उहा बर्दाश्त न थींदी। वायलेंस जो एलिमेंट आणण जो मक़सदु आहे त तव्हां माण्हुनि जी जेका अवामी जिदोजहद आहे उनजा तख़्ता कढी छॾे, उन में का सियासी धुर मुलविस हुजे, हुकूमत मुलविस हुजे, का टी धुर मुलविस हुजे, पर तशद्दुद आणण जो मक़सदु ई इन जिदोजहद खे ताराज करणु। सो इहा सॼी, मां वरी थो चाहियां जुडिशियल इंक्वायरी थिए, वीडियोज़ ऐं ऑडियोज़ मौजूदु आहिनि, सभनि जे तइदाद में माण्हू सोशल मीडिया ते पोस्ट कयूं आहिनि, ऐं जेतिरी देरि कंदो एविडेंसिस वेंदियूं वञनि। ॿियो हलो कंहिं बि हलो फायर थिया, तव्हां मूंखे अॼु प्रेस कॉन्फ्रेंस न ॿुधी आहे, पर मूं विच ते हुकूमत जे माण्हुनि जी किथे दावाऊं ॿुधियूं त फायर ॿियनि कया आहिनि, या हुननि जो चवणो त पुलिस न कया। वेयर इज़ पोस्टमार्टम रिपोर्ट जेका ॿुधाए त फायर आर्म कहिड़ा हुया, कंहिं फायरिंग कई आहे, त हुन मां ख़बर पवंदी। ॿियो सुवाल इहो आहे त भला जेकर फायर आर्म तव्हां यूज़ न कया, पुलिस कुझु बि न कयो, हुकूमत कुझु बि न कयो, त हीउ जेको लाश वञी खणी आया 8-10-20 गाॾियूं वयूं, उहे केरु हुया माण्हू? उन्हनि खे पुलिस जहिड़ियूं वर्दियूं उहे केरु हुया? उहे जे हुकूमत जा न हुआ त पोइ अरेस्ट करियो। भला जे हुकूमत जा त ॿुधायो त लाश ॿधण जी रिवायत कॾहिं खां पई आहे? माज़ीअ में कस्टडी में लाश ज़ोरीअ पूरण जा 2 वाक़िया आहिनि वेझे माज़ीअ में, हिकु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो, ॿियो अकबर बुक्टीअ जो, ॿई तौर आमिरियतुनि जा। पोइ उनखे असां जेकर पैरेलल कंदासीं त हीअ उन ई कतार में बीठल हुकूमत आहे मुंहिंजे नज़र में। डेड पार्टी सां इहो सुलूक थींदो आहे छा त तव्हां पूरे 50 गाॾियूं पुलिस जूं हाणे लाश खणाए वञो ऐं वारसनि खे लाश बि न ॾियो? हलो वारसनि न पे वरितो फॉर एग्ज़ाम्पल, त वारसनि छो न पे वरितो? इहो बि त सुवाल आहे न। हुननि जा घणा माण्हू तव्हां जेलनि में तव्हां खंभे खणी गुम करे छॾिया। हीअ त अमृती वारा तरीक़ा आहिनि, तव्हां माण्हुनि खे शहरनि खे खणी गुम करे छॾींदो ईअं, ऐं उनजो को अतो पतो न आहे, उनजी का FIR कान्हे, को पतो न आहे त उहे माण्हू किथे आहिनि, उनजा माइट बाकारनि पिया था, उहे चवनि था असांजा वारिस ज़ाहिर कयो त जनाज़ो त पढ़ो, ऐं पोइ नेठि तव्हां 24 कलाकनि खां पोइ जनाज़ो दफ़नाए छॾियो, माइटनि मुंहुं न ॾिठो। हीअ सॼा रवैया तारीख़ जे रिकॉर्ड में ईंदा। ॿियूं सभु ॻाल्हियूं पोइ रहंदियूं, हीअ सुवाल रहंदा आहिनि हुकूमत ते हिकु दाग़ जीअं। कंहिं बि एहतिजाज शुरू कयो, टी धुर आहे, ॿाहिरियां माण्हू आहिनि, अंदरियां माण्हू आहिनि, जेके बि तशद्दुद जिन बि कयो, मां अंदरि रिकॉर्ड मुज़म्मत थो कयां, पर उहो एस्टेब्लिश करायो त तशद्दुद में केरु मुलविस आहे। इहो अदालती जांच असां हाणे थियणु घुरिजे। छो हुकूमत कमेटी ठाहींदी, ज़ाहिर आहे हुकूमत हिकिड़ी धुर आहे। हुकूमत बि चए थी असांजे होम मिनिस्टर जो घर छॾियो आहे, माण्हू चवंदा असांजा तव्हां बचा मारिया आहिनि। पोइ हिकिड़ी न्यूट्रल, पर ज़हन में रखिजो, हीअ जेके ताज़ी जजनि जूं जेके भर्तियूं थियल आहिनि, मूंखे ख़बर न आहे उहे केरु आहिनि, पर 6वीं तरमीम खां पोइ जेका बर्बादी कई वई आहे जंहिं तरह हिनजी जुडिशरी जी, उहा हिकिड़ी रांदि आहे जेका असां रोज़ हल ते ॾिसूं था। उन खां पोइ जुडिशरी में सिर्फ़ु जेके साख वारा माण्हू आहिनि, हाणे माण्हू रुगो उन्हनि जी का इंक्वायरी क़बूल कंदा। महिरबानी करे हिनजी बिनादर इंक्वायरी करायो, इंडिपेंडेंट, ख़बर पए सिंध जे माण्हुनि खे त सिंध जे माण्हुनि जी अवामी जिदोजहद जा पेर पेरनि में केरु मुलविस आहिनि,
का सियासी दोहराए त साम्हूं अची वञे, उहा माण्हुनि जे साम्हूं पधरी थिए, ऐं हुकूमत जेका तव्हां हैंडलिंग पे ॻाल्हि कई, शेयर मिस हैंडलिंग हुई, उहा उन जा करतूत बि पधरा थियनि त उन्हनि कीअं हिन सॼी शइ खे धिकियो आहे हिन बाहि ॾांहुं, ऐं अॻियां हिन शइ खे ख़बर न आहे कीअं हू टर्मिनेट कंदा, का ख़बर कान थी पए। सो मां गुज़ारिश कंदुसि हिन ते फौरी तौर ते हाई पावर्ड जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे, बिना देर जे थियणु घुरिजे। थैंक यू। बिना देर जे हाई पावर जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे। खोड़ सवाल आहिनि जेके ही सवाल ही रवैया तारीख़ जे रिकॉर्ड में महफ़ूज़ थींदा। नसीम उमर साहब, ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। डॉक्टर सफदर भाई साहब, अव्हांखे भलीकार, मुंहिंजो आवाज़ वहां ताईं पहुचे पियो? भाई साहब, मूंखे ॿुधो पियो? मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो वहां ताईं? अव्हांजो माइक म्यूट आहे सफदर भाई साहब, काइंडली अनम्यूट कजो पंहिंजे माइक खे। जावेद काई साहब असांखे जॉइन किया आहे। काई साहब, अव्हांखे बि भलीकार। भाई साहब, अव्हांजो आवाज़ असां ताईं न पियो पहुचे, पंहिंजो माइक अनम्यूट कजो त जीअं असीं अव्हांखे ॿुधी सघूं। जी डॉक्टर सफदर भाई साहब, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो अव्हां ताईं? मूंखे ॿुधो पियो अव्हां? नाज़रीन, असीं कोशिशि कयूं था त ॿीहर राब्तो कयूं डॉक्टर सफदर अब्बासी साहब सां, त जीअं असां उन्हनि जो मौक़िफ़ ज़रूरु प्रोग्राम में शामिल कयूं। जावेद काई साहब असांखे जॉइन किया आहे। काई साहब, अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भलीकार प्रोग्राम में, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो अव्हां ताईं? नाज़रीन, जावेद काई साहब असांजो राब्तो कुछ टेक्निकल सबबनि जे करे काई साहब जो आवाज़ असां ताईं न पियो पहुचे। असांजी कोशिशि आहे त काई साहब जो मौक़िफ़ बि शामिल कयूं ऐं उन सां गॾोगॾु जेका ॻाल्हि थी हिते त उहो मौक़िफ़ पिणु असां शामिल कयूं। नसीम मोहम्मद साहब, जीअं मां ॻाल्हि कई त हाई पावर हिकिड़ी जुडिशियल कमीशन जो क़याम तमामु ज़रूरी आहे, जेके मुख़्तलिफ़ सवाल पैदा थिया आहिनि। जेतोणीकि सिंध गवर्नमेंट जेका ॻाल्हि कई आहे, उन्हनि जो ॼाणायो आहे त मुतालबा मुख़्तलिफ़ रखिया हुआ, जंहिंखां पोइ उन बुनियाद ते हुन लाश वठण खां इनकार कयो। गॾोगॾु इहा ॻाल्हि बि करनि पिया त मासूम माण्हुनि जो इस्तेमालु कयो वियो आहे। इन वाक़े में अव्हां सम्झो पिया त सिंध गवर्नमेंट जी प्रायोरिटी ते ही मामिलो, अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस में त अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं न हुई, जेका पंहिंजी इंटरनल हिकिड़ी कमेटी जोड़ी वई आहे, पर जहिड़ी क़िस्म जो ही वाक़ियो थियो आहे, ख़ुदि सिंध गवर्नमेंट बि वञे थी, तमामु वॾो वाक़ियो आहे। ऐं उनखां पोइ बि सिंध गवर्नमेंट जहिड़ी जेका हिन वक़्तु जेका हैंडलिंग आहे, अव्हां सम्झो पिया त हिन मामले ते सिंध गवर्नमेंट जोड़ींदी अहिड़ी का अदालती कमीशन? आवाज़ अचे थो पियो? जी काई साहब, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो वहां ताईं? मूंखे ॿुधो पियो? तव्हांजो आवाज़ अचे पियो? तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे थो? बिल्कुलु अचे पियो, बिल्कुलु अचे पियो। मूंखे भलीकार नसीर मेमून साहब, बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब मूंसां गॾु मौजूदु हुआ, ऐं डॉक्टर सफदर अब्बासी साहब बि मूंसां गॾु आहिनि। इसी ॻाल्हि ॿोल जारी आहे मोरे वाक़े ते, उनखां पोइ वारी सूरत-हाल ऐं सरकार जी हैंडलिंग ऐं अॼोकी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई। काई साहब, कीअं ॾिसो पिया? नसीर साहब सम्झनि पिया त हिन वक़्तु बि जेके सवाल हुआ अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस चइजे या सिंध गवर्नमेंट जो जेको मौक़िफ़ साम्हूं आयो आहे हेल ताईं समूरी सूरत-हाल ते, उहो नाकाफ़ी आहे। उहो समूरनि सवालनि जा जवाब न पियो ॾेई सघे। जवाब अञा सवाल अञा बि मौजूदु आहिनि ऐं उनजे लाइ हिकु हाई पावर अदालती कमीशन जो ठाहिण वक़्त जी ज़रूरत आहे। नाज़िया, असीं हिकिड़ी सिंध जी तारीख़ में रक़म थियण पिया वञूं। केतिरा ई नशेब फराज़ आया, केतिरा ई ॾुखिया ज़माना आया, पर ही त जेको इल्ज़ाम पिया हणनि त को हिन में अलाए को हिंदुस्तानी एजेंट घिरी आया आहिनि। मूंखे यादि आहे, असां वरी जेका माई जंदो हुई, माई जंदो जे पुटनि ते इहो ई इल्ज़ाम हो त हू के माना राज एजेंटनि। मूंखे उन जा माई जंदो जा सभु पुट तक़रीबन उन्हनि मारे छॾिया, पर उन में हिकिड़ो तमामु वॾो दलेर क़िस्म जो हिकिड़ो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हो, जनरल आसिफ नवाज़। उन में इंक्वायरी कई, ख़बर पई उनजे ॿनीअ ते कब्ज़े करण जो चकर हो। लॻारीनि जी ॿनी 350 एकड़। लंजार साहिब जो जेको 5-6 एकड़नि ते 10 एकड़नि ते जेका कब्ज़ो पियो थिए ॿनीअ ते, जेको हाईवे ते ठाही अथई, उहो बि कब्ज़ो आहे। हिननि खां पुछो त सही पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खां, फलाणे खाते में 12 अरब जो घपलो आहे, फलाणे खाते में 18 अरब जो घपलो आहे। हे हज़ारे जेके अरब आया NFC में, उहे खाई विया, उहे सिंध जा जेके आहे जेका मोब वतन हुआ छा? हे जेको तव्हां बेड गवर्नेंस क्रिएट कई आहे, ही तव्हां स्कूल बंदि करे छॾिया, ही जेको आहे सो
अस्पतालूं बंदि लॻी पई नाज़िया अॼु को पेट्रोल पे विझरायो त रोज़ मूंखे माना पेट्रोल पंप चेंज पियो थो कयां हर पेट्रोल पंप ते हींअर माना धाड़ो आहे खांचो आहे ॿुधो आहे सॼी डिकेडेंस थी वई आहे सोसाइटीअ जी सॼा माण्हू उथी पिया ॿ छा हो तव्हांजे साम्हूं 40,000 ट्रकूं बीठियूं हुयूं कंहिं ट्रकुनि खे हथु लाथो हीउ तव्हां चओ न हीउ तव्हां चओ था सम्झे जेको कैनालनि जो वायस आहे तव्हां हुनखे बंदि करणु था चाहियो जेको कार्पोरेट फार्मिंग आहे तव्हां हुनखे बंदि करणु था चाहियो तव्हांजी हीअ जेका जमूरियत हुई जेके डेमोक्रेटिक फोर्सिस हुयूं पाकिस्तान जूं उहे निगलजी वयूं ॻिहिजी वयूं हिन वक़्तु पाकिस्तान में डेमोक्रेसी आहे ई कान का हिन वक़्तु पाकिस्तान हिकिड़ी जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में अलाए कहिड़ी क़िस्म जी शइ बणिजी चुको आहे हाणे उन में तव्हीं हिननि माण्हुनि ते निहतनि माण्हुनि खे गोलियूं हणी तव्हां हुनखे राह जा एजेंट करार ॾींदो तव्हां त पंहिंजा दुश्मन पाण आहियो गिदड़ न पुछे डाकू आखे तूं घटि आहे तव्हांखां हाणे कमु कोन थो पुॼे तव्हां डिलीवरेंस कान ॾिनी 16 सालनि में तव्हां जेको आहे सो का शइ कोन करे सघियो तव्हांखे जेको आहे सो आख़िर में हिननि मजबूर करे तव्हांखे तव्हांजी हैसियत ई का कान्हे का तव्हां माना हिन वक़्तु जेको आहे सो फील्ड मार्शल जे साम्हूं जेके आहे चपड़ासी ऐं जेके आहे हो आहियो तव्हांजी त जेका डेमोक्रेसी तव्हांजी निकिरी वई तव्हांखे त हाणे इलेक्शन में जेके थी खटराईंदा तंहिंजे करे सिंध पंहिंजे करे तारीख़ जे नाज़ुक मोड़ मां गुज़रे पई गुज़री वेंदी जावेद गाज़ी गुज़रे पियो गुज़री वेंदो तव्हीं जेको वेठा आहियो हिते उहे सभु जेके अहिड़ा वॾा जेके टिकटॉक जा जेके ॾेखारे वेठा असांखे दहकाव पिया ॾियो इहे सभु गुज़री वेंदा अॼु रहिजी वेंदी तव्हांजो तारीख़ में हिकिड़ो नालो उहो रहिजी वेंदो तंहिंजे करे मुंहिंजे ॻाल्हि में मोरे में होशियार नाखो हे जेको तव्हां मुर्तज़ा ख़ान चओ हिते स्कूटर चोरी जा केस कया हे जेको मफ़रल पाए माण्हुनि जे पैसनि मां खीसा पे कढे हर शहर में तव्हां FIR थो कटराए ॿुधो हुन ते इहे इल्ज़ाम आयो ऐं 3 तव्हां लगारी मारे विधा हे लगारी बुर्श माण्हू आहे जेके धरतीअ सां धरती जा सचा फर्ज़ंद हुआ पी विया हीउ जेको इरफान लगारी आहे हीउ त तव्हांखे माना तव्हांजी गड़ी ख़ुदाबश जी क़बरुनि खे गिचे में पवंदो हीअ त नई सिंध पई रक़म थिए नाजिया तंहिंजे करे हिननि खे ॻाल्हि सम्झ में अचे न अचे हीउ वक़्तु वेंदो गुज़री ऐं हीउ पोइ आख़िर में हीउ पंहिंजूं क़बरूं हीउ पंहिंजे कुआड़े जा पेर पाण जुल्फ़कार अली भुट्टो जा वारिस त कोन्हनि के न ठीकु आहे साहिबु ही समूरो जेके जवां चयो त वक़्तु गुज़री वेंदो पर ज़ाहिर आहे ही रवैया ही मामरा हैंडलिंग ये सभु ज़हननि में बि रहंदा तारीख़ में बि रहंदा हिकु मुख़्तसिर ब्रेक नाज़रीन मूंखे हिते वठिणो आहे ब्रेक खां पोइ वापसि था अचूं ऐं पोइ गुफ़्तगू खे तव्हां खां कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़रीन मेरो ॿीहर वांखे भलीकार ॻाल्हि ॿोल असांजी जारी आहे मोरो वाक़ियो उन खां पोइ वारी सूरत हाल ते असां सां गॾु जेके गेस्ट मौजूदु आहिनि छा गुफ़्तगू हलंदड़ आहे डॉक्टर सफदर भाई साहब अवां वटि ईंदसि मां ब्रेक खां अॻु ॻाल्हि ॿोल ॿुधी नसीर मेमून साहब जी जावेद काज़ी साहब ऐं बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब मूंसां गॾु मौजूदु हुआ हिकिड़ी ॻाल्हि पई हले त ज़ाहिर आहे ही जेको तमामु वॾो वाक़ियो सवाल बि घणा आहिनि तमामु वॾा सवाल आहिनि अणधूरी जांच ज़रूरत आहे अवां छा चवंदो समूरी सूरत हाल ते सिंध सरकार प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे जॾहिं ही सवाल उन्हनि खां थियो GDA अॻवाननि खे केस में नामज़द करण जे हवाले सां तुंहिंजो मौक़िफ़ इहो हो त का बि शइ मफ़रूज़नि जे बुनियाद ते नाहे थी ऐं जल्द बदेर ज़ाहिर आहे समूरी शयूं साम्हूं ईंदियूं छा चवंदो अवां बुनियादी ॻाल्हि इहा त मां सम्झां थो जेके नसीर मेमण साहब ऐं जावेद काज़ी साहब जेको तबसरो कयो उन में ई सॼी हक़ूक़ पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि जे तव्हां यादि कंदव त जॾहिं खां वठी इहो सदर साहब जो नोटिफिकेशन निकितो जुलाई में त अगस्त खां वठी वेंदे आख़िरी ॾींहुं जॾहिं CCI जी मीटिंग थी ऐं मक़बूले जो धरणो ख़तमु थियो उन महिल ताईं तव्हां ॾिठो सिंध पुरअमन जदोजहद में जे तौर ते जेको आहे हिकिड़ो सिंबल ठही वई त पुरअमन जदोजहद जे ज़रिए तव्हां कीअं पंहिंजा मुतालबा मंझराए सघो था पिया उन में सभु सिंध जूं सियासी दूरियूं उन में GDA हुजे असां सिंध इंटर सिल्वर मूवमेंट ठाहीसीं ज़हन शाह साहब उनजो कन्वीनर हुयो उन में GDA जे अलावा JUI तहरीक इंसाफ़ असांजी अवामी जमहूरी पार्टी जमात इस्लामी GS महाज तमामु जेके क़ौम परस्त मज़हब परस्त वफ़ाक़ परस्त जेके बि जमातूं हुयूं उहे सभु उन में शामिल रही पीर साहब जो उन में वॾो हिकिड़ो किरदारु रहियो साईं सदरुद्दीन शाह जो साईं ज़ैन शाह जो उन सां गॾोगॾु जेके बि जमातूं हिकिड़े पुरअमन जदोजहद जे ज़रिए असां इन अमल में निकितासीं रुॻो इहो चइबो अथव वकील थोरो अॻिते निकिरी वञे उन मक़बूले जो धरणो हटियो पर वकीलनि जे धरणे खे बि जेतिरी सियासी सपोर्ट हासिल हुई सियासी जमातुनि जी उहा पंहिंजे हथ मौजूदु
त हिकिड़ी पुरमन जदोजहद जे ज़रिए जेको आहे असां पंहिंजी जेका सिंध जी जेका हिकिड़ी पुराणी रिवायतूं हुयूं उन हवाले सां जेको आहे हिकिड़ी शइ साम्हूं आई ऐं असां खणी जेको आहे मुकमल न पर हिकिड़ी पार्शली हुकूमत खे मजबूर करे वेठोसीं त हू इन्हनि ॿिन्ही हुकूमतनि खे वफ़ाक़ी हुजे सूबाई हुजे इहो बावर करायोसीं सिंध में जेका हुकूमत आहे या पाकिस्तान पार्टी जी जेका गवर्नमेंट आहे उन्हनि जी जेकी इन सॼे अमल में जेको उनजो किरदारु हुयो उहो किरदारु बि जेको आहे उहो पूरी तरह निकिरी जेको आहे माण्हुनि जे आवाम जे साम्हूं आहे त उन खां पोइ असां यकीनन इहे सभु एक्सपेक्ट पिया कयूं मुंहिंजी नज़र में जेके बि सियासी धुरियूं ॿारहां जेको असां हिन ॻाल्हि खे कयूं पिया त उहा अल्टीमेटली को न को जेको वायलेंस अहिड़ो या त थींदो या करायो वेंदो जंहिंजे ज़रिए ही पुरमन जेका जदोजहद आहे इनखे सबूताज करे सघिजे मां सम्झां थो त मोरे जो वाक़ियो कॉल किथां जी हुई कंहिंजी हुई असां हुन ते बि तबसरो करे सघे थो पियो ज़ियाउल निजात साहिब जो घर कीअं सड़ियो उन में जेको आहे कहिड़ो नुक़सानु थियो उन जे माण्हुनि फायरिंग कई पुलिस वारनि जी फायरिंग थी उन में जेको आहे जेके सियासी कारकुन हुआ उहे जेको आहे हाणे जेको इतलाह अचे थो त 3 जेको आहे हुन में सियासी कारकुन क़तल थिया उन जूं जेके लंजार साहिब जे घर ते जेको हमिलो थियो जेको चयो वञे थो उन में GDA जा मरकज़ी अॻवान पंहिंजे मुर्तज़ा जतोई मसरूफ़ ख़ान जतोई NPP संताल असांजा सियाल साहिबान जेके आहिनि जंहिंजे बारे में चयो थो वञे त बाबा उन्हनि जी जेका ज़मीन ते कब्ज़ो करे ग़ालिब ज़िया लंजार साहिब इहा पंहिंजी जाइ ठाराई तो हाणे मां सम्झां थो इन सॼे अमल में पहिरें ॾींहुं जेको GDA जो घटि में घटि मुतालबो इहो हुयो त असां हिकिड़ी हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट जी लेवल ते जेको आहे हिन ॻाल्हि जी पंहिंजो इंक्वायरी थियणु खपे ऐं उनजी वजह बुनियादी तौर ते इहा असां सम्झूं पिया त हीउ जेको वायलेंस जेको इंडक्ट कयो आहे इहो इन सॼी तहरीक खे जेको सबूताज करण जे लाइ चूंडे असांजी केनाल्स वारे मसइले ते हुजे या कॉर्पोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ हुजे हाणे जेको छाजे करे जेको आहे जेके बि जिते ॻाल्हि छिड़ी वई उन खां पोइ असां इहो चाहियूं पिया त हाणे CCI पंहिंजो पूरो फ़ैसिलो ॾे छा करे असां उन महिल बि चऊं पिया त CCI जो फ़ैसिलो जेको आहे मुकमल न आहे उन में जेको आहे हुननि वापसि जेको आहे गवर्नमेंट इदारनि जे तरफ़ मामलो रेफर करे छॾियो ऐं उनखे वरी जेको आहे टिकअप करे CCI पंहिंजो फाइनल डिसीजन ते त हू अल्टीमेटली केनाल सां छा था करणु चाहिनि छा ते असां अञा बि सम्झूं था त इहो CCI जो जेको फ़ैसिलो हुयो हिकु वेग फ़ैसिलो हुयो जंहिंमें मामले इहो अल्टीमेट जेको निबेरो थींदो उहो अञा ताईं न कयो हुयो त इहा जेका तहरीक जेको आहे यकीनन वरी उथण जे तरफ़ वञे पई वकीलनि जी जेका असां जेका वकील साहिबनि सां जेका मुंहिंजी कमिटी हुन सां वाइदो कयो वियो त 13 तारीख़ उन्हनि खे तव्हां जेको कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां उनखे जेके बि फैक्ट्स एंड फिगर्स ॾिना वेंदा उन सां गवर्नमेंट पोइ हिते थी वञे बाक़ी बि सम्झो शयूं इहे बि नज़र अचूं त छा गवर्नमेंट जेको आहे आहिस्ते आहिस्ते ख़ासि तौर ते जेका सूबाई गवर्नमेंट उहा पोइ ते पई थींदी वञे इन ई अमल जे दौरान हीउ जेको वाक़ियो थियो असां पहिरें ॾींहुं इहो मुतालबो कयोसीं त हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट जे जज खां इन जी इंक्वायरी थिए छाजे करे जेको आहे सो उते जेका मैरापाइडी जेका हुकूमत जी उहा साम्हूं अचे पई हाणे त सभु ॻाल्हियूं साम्हूं अची वई त छोकिरा जेके क़तल थिया उन्हनि जी जेके FIR जी का ख़बर कोन्हे त उहा FIR कंहिं दर्ज कई वई आहे जेके ज़िया लंजार साहिब जो घर सड़ियो उनजी FIR उन्हनि माण्हुनि ते जंहिंजी मौजूदगी बि कोन्हे का मसरूफ़ ख़ान उन ॾींहुं घणो करे मुल्क खां बि ॿाहिरि हुयो तो मां इहो सम्झां थो त सॼे अमल में सियासी क़यादत खे इन्वॉल्व करे ऐं हुकूमत जेको आहे उन्हनि खे इहो पैगाम थी ॾियणु चाहियां त उहा हीअ जेकी तहरीक जेका हले थी पई कंहिं नमूने असां टोड़ियूं इन ते जेको आहे तशदुद करे वायलेंस करे जेको आहे ख़तमु करण जी कोशिशि मां सम्झां थो इहा कंहिं बि सूरत में जेको क़ाबिल क़बूल ॻाल्हि न आहे जेके बि असां सियासी दुनिया आहियूं कहिड़ी बि चाहे क़ौमी कारकुन हुजनि चाहे वफ़ाक़ी कारकुन हुजनि या मज़हबी कारकुन हुजनि असां कंहिं बि सूरत में पंहिंजे हिन स्टैंड तां पोइ थियण लाइ न आहियूं तयारु न आहियूं ऐं असां बिल्कुलु इन जदोजहद ते खणी हलंदासीं ऐं कंहिं बि लेवल ते जेको आहे कहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं करे त उहा ही पंहिंजो के तशदुद पसंदि आया या जेको आहे के सेपरेटिस्ट मूवमेंट ई त मां त हमेशह क्लियर हूंदो आहे त जेका सेपरेटिस्ट मूवमेंट आहे तव्हां हुनखे अलॻि डील बाक़ी जेके क़ौमी कारकुन आहिनि जेके नेशनलिस्ट पंहिंजी असांजी लीडरशिप उहो पंहिंजा मुतालबा थी करे बेशक उनजा मुतालबा शायदि किथे को एक्सट्रीमिज़म बि हुन में हुजे पर हुनजा मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि हिन महिल त सॼो जेको सिंध पंहिंजे पाणी जे हवाले सां पंहिंजी सिंध जी जेका दरिया बचाइण लाइ जेको बीठो उहो सॼे सिंध खे कीअं त तव्हां जेको हुनजी ॻाल्हि खे करे छॾियो मां सम्झां थो त कंहिं बि सूरत में जेको आहे 7 करोड़ माण्हुनि जो मुतालबो था जहिड़ी तव्हां चओ था पिया जहिड़ी इंडस वाटर ट्रीटी ते ॻाल्हि हले थी पई त
सभु माण्हू इंडिया ते क्रिटिसाइज़ था कनि पिया त भाऊ अपर राइपेरियन लोअर राइपेरियन जो झगड़ो आहे, इंडिया ते तव्हां सभु क्रिटिसाइज़ कयो था पिया त हुन रोकियो, तव्हां पंहिंजो पाणी हासिल करण जी कोशिशि कयो। पर सिंध जी दाह केरु ॿुधंदो, सिंध जी दाह कोन पियो ॿुधे। तमामु अहम इहो पॉइंट आहे अबाई साहब, त सॼी जेका आहे समूरी असां ॾिसूं था मामिरो ज़ाहिर आहे ही जेको कॉज़ आहे ज़मीनुनि ऐं दरियाउनि जे हवाले सां, पाणीअ जे हवाले सां अंदरि जदोजहद खे सबोताज़ करण जे हवाले सां, ऐं उनखे कंहिं तौरु डाइवर्ट न थियणु घुरिजे, उन मोमेंटम खे ब्रेक न थियणु घुरिजे। नसीर मोहम्मद साहब, हाणे हिते इहा बि ॻाल्हि थी त जेको CCI वारो गॾियल इजलास हो, फ़ैसिलो हो, उनजो हींअर ताईं को फॉलोअप न थियो आहे। 13 तारीख़ जो ज़िक्र बि कयो अब्बासी साहब, उहा ॻाल्हि बि असां ॾिसूं था त हिन सॼे मामले में तमामु उहे मामला ॼण पोइते रहिजी विया आहिनि। ख़ुदि सिंध सरकार इहा ॻाल्हि करे थी और मौक़िफ़ ॾिए थी त जेका समूरी जदोजहद जिन नुक़्तनि ते हलाई पई वञे उन में अञा ताईं मुंझारा मौजूदु आहिनि। असुलु मुदो मुतालबा कंदड़नि जो, एहतजाज कंदड़नि जो, सिंध जे अवाम जो इहो हुजणु घुरिजे त सिंध जे 91 ठाह तहत जेको 42% पाणी सिंध खे मिलणो आहे उहो न पियो मिले, ऐं उनखे पाणी या ॿियनि मसइलनि जे हल लाइ जेको इरसा जो किरदारु आहे, जेसिताईं इरसा जो कंट्रोल सिंध वटि न ईंदो तेसिताईं ही मामला हल तरफ़ न वेंदा। त उन पासे ॾांहुं हिन जदोजहद खे डाइवर्ट थियणु घुरिजे। सरकारी मौक़िफ़ साम्हूं अचे पियो, छा कमेंट कंदो माने ते सर? नसीर साहब, नाज़िम नसीर साहब सां राब्तो मुनक़िद थी वियो आहे, कोशिशि कंदासीं नसीर साहब सां असांजो ॿीहर राब्तो थिए, हुन ते ॻाल्हि ॿोल थिए। मूंसां गॾु जावेद काई साहब बि मौजूदु आहिनि। काई साहब, अव्हां कीअं ॾिसो पिया जेका ॻाल्हि सफ़दर अब्बासी साहब कई त हीअ तमामु अहम आहे त समूरा मामला पंहिंजी जाइ ते, पर ज़ाहिर आहे बुनियाद जेका जदोजहद आहे अवामी उनखे धकु रसे पियो ऐं उनजो डैमेज थिए पियो, त उनखे बचाइणो आहे, उन अवामी जदोजहद खे असांखे बचाइणो आहे, उन मोमेंटम खे ब्रेक नाहे थिए ॾियणो। अव्हां उनखे कीअं पिया ॾिसो, छा चवंदो? ऐं गॾोगॾु थोरो इहो बि ॿुधाइजो त जेको CCI जो जेको गॾियल इजलास थियो अञा ताईं उनजो फॉलोअप न थियो आहे, उहे मामला बिल्कुलु पोइते रहिजी विया आहिनि। तहरीक काॾे कान थी, हीअ 75 सालनि खां पोइ सिंध जे वॾेर की जागीरदारी जे ख़िलाफ़ खुलम खुला जेको इज़हार ऐं साॻिए वक़्तु इज़हार इन करे आहे त हिननि माण्हुनि असां सम्झोसीं, सॼी ज़िंदगी सम्झोसीं त असांजी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका आहे उहा असांजा इंट्रस्टनि जो डिफेंड कंदी, जमहूरियत जेका आहे उहा असांखे वारे में थी अचे पई। अदा 18वीं अमेंडमेंट अची वई, अदा हे अची वियो, अदा हो अची वियो, त उन पूरे सिलसिले खे हाणे वञी ब्रेक लॻी। ही जेको आहे सो पहिरीं गवर्नमेंट ताईं बि जेको आहे ठीकु हो, वरी ॿी गवर्नमेंट सिंध में त 16 साल खां गवर्नमेंट बेड गवर्नर तव्हांजे साम्हूं, त हाणे इहो ॻाल्हि वाज़े थी वई त का जेके बि हींअर जेके ज़मीनूं धड़ धड़ करे लखे एकड़ सिंध ज़मीन ॾिनी अथनि, जेका 12 लख एकड़ चोलिस्तान वारी बनी जेका आहे असां उहा असांजो पाणी शिफ्ट करे होॾे हलिया वेंदा, पाणी सिस्टम में आहे, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी इहो चवंदी रही त केनालूं कोन थियूं ठहनि पियूं, वरी चवंदा रहिया केनालूं ठहनि थियूं पियूं, पोइ छा थी पवनि नेट, वरी पोइ आख़िर में हेॾो सारो ठही आयो मोमेंटम, त पोइ हिननि जेको आहे सो मौक़िफ़ थी। पोइ हाणे हुन मोमेंटम खे ई हिंदुस्तान जो असांखे एजेंट चई, असांखे राह जो एजेंट चई, असांखे गद्दार चई, हीउ जेको आहे सो कंहिंजो कमु पिया था। हीउ जेको आहे सो सिंध खे हीणो करे, सिंध खे कमज़ोर करे, हीअ माना हिकिड़ा जेके आहिनि हींअर नादिर शाही फोर्सिस आहिनि, हाणे उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त हिननि खे हिते ई रहणो आहे, हिननि खे हिते ई जेको आहे सभु कुझु करिणो आहे, ऐं इहे जेके आहिनि से किथां करे सघनि। तमामु तेज़ी सां नाजियत अञा तब्दील थी थी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे। तव्हीं केसिताईं इन माफ़िया जागीरदारी माफ़िया जे तहत तव्हां ॾिठो गडाणी साहब वारो, जो गडाणी असांजो साहब जो जेको आहे सो हिकिड़ो उते साल खां पोइ हिकिड़ो थियो, हुते हुनजी वरसी मल्हाई वई, हज़ारे माण्हू निकिरी आया। तव्हां ॾिठो आहे त बबरलू ते ही सभु वॾेर के माहौल में फाथल माण्हू, मां हैरान आहियां नाजिया, घटि में घटि डेली जे हिसाब सां 2 खां 2.5 लख माण्हू आया पे विया पे। हीअ किथां निकिती सिंध? हीअ तव्हां खां नाराज़ हुयसि। 70% आबादी नाजिया जेका सिंध जी आहे उहा 30% खां घटि आबादी वारी आहे। हीअ छा था चवनि पिया? हीअ भले कॉम्परस थो हुजे, हीअ चवनि था पुरमन जदोजहद सां सिंध जा हक़ था वठूं। छा बलोच कॉम्परस न आहिनि? छा पख्तून कॉम्परस न आहिनि? छा नवाज़ शरीफ़ कॉम्परस न आहे? छा शहबाज शरीफ़ कॉम्परस न आहे? छा राणा सनाउल्लाह कॉम्परस न आहे? छा सिंध जी बनियूं खाई तव्हां पंजाब जी कॉम्परस थी जेका असां कोन था कयो पिया? सिंध जो आहे केरु? हिन पूरे यतीम खाने में
एक शम्मा थी दलील सर सो वो खामोश है, खामोश में ना है हाणे हुन सां सातारी है, वो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। तंहिंजे करे नई सभु बंदी पई थिए, ही नवां हिसाब किताब पिया ठहनि। हाणे सिंध जे अंदरि हिकिड़ी मिडिल क्लास पॉलिटिक्स लॉन्ग ड्यू हुई, बलोचिस्तान में मिडिल क्लास पॉलिटिक्स आहे, KPK में मिडिल क्लास पॉलिटिक्स आहे, तव्हांजी नाजिया जेको आहे सो पंजाब में मिडिल क्लास पॉलिटिक्स आहे। छा असां ठेको कयो आहे ज़िंदगी वॾेरनि खे हलाईंदा? ही वॾेरा जेके माफ़ियाऊं था रखनि पिया, ही वॾेरा थाणा था रखनि पिया, ही वॾेरा जेके ॾिसो न, ही जेको बशीर बरोही साहिब जेको आहे बग़ैर कोर्ट ऑर्डर जे या कोर्ट जेको ऑर्डर ॾिनो उनखे मसक करे उन जेको आहे ही सॼी पुलिस गर्दी थी वई आहे। हे कंहिं PFIR कढी मोर्चा त जेकर हाणे पुलिस गर्दी कयो या पुलिस गर्दी तव्हांखे खिचड़ी में पवंदी। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बि इहा पुलिस गर्दी कई, ये सब कुछ हिसाब किताब ठीक है सर, इन शे के अॻियां वधाईंदासीं ऐं सफदर भाई साहब अवां वटि ईंदसि ऐं आख़िरी फाइनल कॉमेंट बि अवां खणंदमि। जेका ॻाल्हियूं काई साहब कयूं, नसीब मेमन साहब कयूं, हिकिड़ी ॻाल्हि जेका अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस में सीनियर सूबाई वज़ीर जो इहो चवणु हो त बहरहाल ॻाल्हियूं करण वारा ॻाल्हियूं कनि था, असां ख़िलाफ़ु साज़िशूं कनि था, असां ते तनक़ीद कनि था, पर जॾहिं ॻाल्हि कमु करण जी अचे थी त पोइ उहा पीपल्स पार्टी ई जंहिं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी वारो मामिलो हल करायो उहा पीपल्स पार्टी हुई, जंहिं हाणे बि कैनालनि वारे मामले ते वञी CCI वफ़ा खे राज़ी करे CCI में विहारियो ऐं CCI मां फ़ैसिला वठी आई ऐं जेके असां ख़िलाफ़ु ॻाल्हियूं करनि था उनखे त अवाम बि सपोर्ट नथो करे। पीपल्स पार्टी जो अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस में मौक़िफ़ हो, हाणे उनखे साम्हूं रखंदे अबाई साहब छा चवंदो अवां त हाणे ईंदड़ ॾींहंनि में ही जेका जदोजहद आहे जंहिं ते हाणे अवां बि चयो त उनखे सबोताज़ करण जूं हर पासे खां कोशिशूं बि थियनि पियूं, उनखे कीअं बचाइणो आहे, उनखे कीअं अॻियां खणी हलणो आहे, इन जो तइयन कीअं थींदो ऐं छा थियणु घुरिजे इन समूरी सूरत हाल में? फाइनल कमेंट अवां जो। ॾिसो ॻाल्हि इहा त ज़ाहिर आहे हिन महिल जेके बि इलेक्शन 2024 थी उनजे बारे में सख़्त क़िस्म जा जेके एतिराज़ात आहिनि पूरे मुल्क जे अंदरि, ऐं असां सिंध में बि उहे एतिराज़ रखूं था पिया। इन जे करे DDA जा जेके 3 मेंबर बि जेका हुननि खटण ॾिना उहे बि अञा ताईं कुझु न खयो आहे। असां जेको आहे कंहिं बि क़ीमत ते हिन 2024 जी जेका इलेक्शन आहे उनखे असां को बि उनजी मंशा कोन्हे का हिकिड़ी रिग्ड बोगस इलेक्शन, पर तंहिं हूंदे बि हिकिड़ी डी फैक्टो गवर्नमेंट वेठी आहे सिंध जे अंदरि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नालो यकीनन जेको आहे बदनाम कयो आहे। मुंहिंजे अहिड़ा माण्हू जेके रहिया आहिनि पार्टी सां गॾु, असांजी हिकिड़ी एसोसिएशन बि रही, असांजी हिकिड़ी अञा ताईं बि जेको आहे शायदि जेका सोच ऐं जेका हुई भुट्टे साहिब जी या मोहतरमा उन सां शायदि अॼु बि लॻा पियल आहे। पर ही जेका हिन महिल जेका सूरत हाल आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाले में जेका हिन महिल गवर्नमेंट आहे उन कंहिं बि सूरत में सवाइ जीअं थियो त पंहिंजो काई साहिब त कुझु 18 सालनि जे अंदरि डिलीवरी कहिड़ी आहे, 18 सालनि जे अंदरि तव्हां हाणे जेको आहे सॼे सिंध जी जेका हर क़िस्म जी जेको आहे तबाही करे छॾी आहे। सेक्टर जेको आहे हिन महिल तबाह लॻो पियो आहे, रुॻो इल्ज़ाम ईअं त हर सेक्टर में अरबे रुपए जेको आहे हुन में खाइजी विया आहिनि। त मां सम्झां थो पोइ तव्हां डी फैक्टो हुकूमत काइम कई वेठा त नेचुरली तव्हां खां माण्हुनि जो मुतालबो बि हूंदो, तवक़ो बि हूंदी त तव्हां मुंहिंजी CCI में तव्हां केस कंदो पंहिंजो परसूं कंदो ऐं CCI ऐं पंहिंजो कॉर्पोरेट फार्मिंग खे तव्हां रिजेक्ट कंदो। पर हिन महिल त नज़र इहो थो अचे त कॉर्पोरेट फार्मिंग खे त बिलावल साहिब आहे उनजी सॼी जेको आहे जेका कैबिनेट आहे उहा सिंध जो एक्सेप्ट थी करे, उहे जेको आहे प्राइवेट पार्टनरशिप जे नाले पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे नाले ते नई हिकिड़ी सूरत पैदा कनि था पिया। त जॾहिं तव्हां जेको ज़मीनूं अलॉट था कयो पिया त ॿुधाए कीअं रोकींदो त पाणी उन डाइवर्ट न। त मां सम्झो त सॼी हिकड़ी डायकॉटमी आहे हिन महिल मुंहिंजी सोच, हू पाण जेको परेशान थी विया आहिनि। मुंहिंजी नज़र में हू न पिया सम्झनि, छा वफ़ाक़ में सम्झो इहो पियो वञे पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां बि ऐं जेके वफ़ाक़ी इदारा या वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे त जेका हर शइ सिंध में उहो ज़रदारी साहिब जे प्रिज़म मां ॾिठी वेंदी, यानी ज़रदारी हर शइ खे जेको आहे कंट्रोल करे उते वेहंदो। पर जेका सिंध जी जेका तारीख़ी जदोजहद उन जेको आहे ज़रदारी टोले जी जेका सियासत हुई उनखे धर्म भरम करे छॾियो आहे। वफ़ाक़ जे अंदरि बि पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट छा इहो रियलाइज़ कयो त सिंध खे हाणे तव्हां रुॻो ज़रदारी जे प्रिज़म में नथा ॾिसी सघो। अॻिते हली तव्हांखे जेके बि उते धुरियूं आहिनि थोरी कॉम्प्रेस धुरियूं हुजनि या जेके ॿिया असांजूं सियासी धुरियूं आहिनि उन सां, या जेके इवन जेके सिविल सोसाइटी आहे, तव्हांजी वकला बिरादरी आहे, तव्हांजे स्टूडेंट्स आहिनि, तव्हांजी जेका क्रीम आहे हिन सोसाइटी, उन सां तव्हांखे डायलॉग करिणो पवंदो। जे तव्हां उन डायलॉग न कंदो ऐं हुनखे तव्हां ज़ोर ज़बरदस्ती सां जेको आहे इन ॻाल्हि ते मञाइण जी कोशिशि कंदो त असां सही आहे त मां सम्झां थो वरी जेको आहे जेको ॿार ऐं मां नथो सम्झां त सिंध जी पॉलिटिक्स को बलोचिस्तान या KP
सां मुनासिबत रखे थी पई। सिंध जी बिल्कुलु डिफरेंट पॉलिटिक्स। सिंध में हिकिड़ो अवेयर सूबो रहियो, माज़रत सां रुगो गुज़िश्ता शायदि 15-18 सालनि में जेका सिंध जी जेका हिकु रिवायती जोश हुयो, जेको सिंध जी हिकिड़ी रिवायती पॉलिटिक्स जेको हुनजी मुतालबनि जे लाइ जेको हुनजी जदोजहद उहो थोरी देरि लाइ असांजी कर्ब इन करे थी जो असांजो सॼो जेको मामिलो वञी ज़रदारी टोडे जे हथ में लॻो। मां सम्झां थो हाणे उहो सूरत हाल नाहे। असांखे जेको आहे असां बिल्कुलु पंहिंजी जाइ सिंध इंडस्ट्रियल मूवमेंट ते जे प्लेटफॉर्म ते क़ाइमु आहे। असां जेको आहे पंहिंजी जेकी बि सिविल सोसाइटी आहे, लॉयर्स, पंहिंजो असांजा जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि, आबादकार असांजा बोर्ड्स आहिनि, सभिनी सां जेको आहे असांजो राब्तो बिल्कुलु पंहिंजे हथ मौजूदु आहे। इंशाअल्लाह ही CCI में मामिलो जेको हिन हल करण जी कोशिशि न कई ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां जेकी ज़मीन जी अलॉटमेंट आहे उनजी वापसि न थी त तव्हां वरी ॾिसंदो त वरी जेको आहे सिंध में उथण वारी आहे। उनखे जेको आहे शायदि हिन दफ़े जेको आहे इहो जेको टोलो आहे शायदि ख़तम बि कोन करे सघंदो सद भाई साहब जी शइ बहितर करे ऐं बजाए सियासी विक्टिमाइज़ेशन सियासी माण्हुनि जे मतिलबु केस तव्हां मसइलनि खे हल करण जी कोशिशि। वरी महिरबानी मुंहिंजी डॉक्टर सफदर बाज़ी साहब, जावेद काजी साहब, नसीम मेमण साहब, बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब मूंसां गॾु नाज़रीन मौजूदु हुआ जेके प्रोग्राम में गुफ्तगू मां ॿुधी। पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। वरी मां सुभाणे मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।